काश अगर मां हीअं कयां हा त शायद मां कामयाब थी पवां। काश अगर मां ही कम करे वठां त शायद मां कामयाब थी पवां। छा हाणे बस माज़ी खे वेठो रोईंदे? छा हाणे माज़ी जो वेही मातम कंदे? हाल खे एंजॉय कर दोस्त। छॾ इन्हनि फालतू जी ॻाल्हियुनि खे, छॾ इन ओवर थिंकिंग खे। पंहिंजी कामयाबी ॾे तवजो ॾे। हाणे को नओं प्लान ठाहे, हाणे का नई जुस्तजू कर, हाणे का नई हिम्मत ठाहिणी पवंदई। ॾिस जेको ही हाल हलई थो, हाणे इनखे ख़ूबसूरत तरीक़े सां कीअं जीअणो आहे इहो तो ते डिपेंड आहे। कोशिश कंदो रह, इन हाल खे एंजॉय कंदो रह। इंसान खे अल्लाह साईं तमाम हिक नंढी ज़िंदगी अता कई आहे, त पोइ छो इन ज़िंदगी खे एतिरी आसानी सां ज़ाया पियो करीं ऐं ख़ाली मुस्तक़बिल जा ख्वाब ॾिसण सां तुंहिंजा ख्वाब कोन पूरा थींदा। इन्हनि ख्वाबनि जे लाइ तोखे तमाम घणी जुस्तजू करणी आहे। इन ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ तोखे तमाम हिक वॾी मेहनत ऐं हिक जिदोजहद करणी आहे। इन ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ तोखे हिकु अहिड़ो प्लान जोड़णो आहे, जंहिं प्लान खे खणी तोखे कमु करणो आहे। पोइ ॾिस कामयाबी तुंहिंजे कढ कीअं ड्रोड़ंदी थी अचे। उन जे लाइ तोखे स्ट्रगल करणी आहे। बेतहाशा मेहनत इंसान खे हिकु वॾो मुक़ाम ॾियारींदी आहे। तोखे उहो मुक़ाम ॾियाराईंदी आहे जंहिंजो तूं अंदाज़ो बि नथो करे सघीं। मगर पाण खे थोरो जाॻाइणो पवंदई, कुझु निंड्रूं फिटाइणियूं पवंदई, कुझु एक्स्ट्रा होमवर्क करणा पवंदई। पोइ ॾिस अल्लाह तोते कीअं राज़ी थो थी पए। ईअं त थी कोन थो सघे त तूं मेहनत करे ऐं उहा तुंहिंजी फेल वञे। सवाल ई पैदा नाहे। अगर तूं मेहनत करे उहा तुंहिंजी फेल वञे, पोइ तूं ॾींहं राति हिकु करे मेहनत स्टार्ट कर। ॾिस त कीअं कामयाब तो थींदो वञे। दुनिया जा तमाम वॾा कामयाब इंसान साल मेहनत कंदा आहिनि, कमरनि में बंदि करे पाण खे। तमाम वॾी जुस्तजू, तमाम वॾा प्लान उन्हनि जोड़िया। तॾहिं को बिल गेट्स, को एलोन मस्क, कोई मार्क ज़करबर्ग, त कोई जैक मा थी पियो। तूं बि वञी हाणे शयुनि खे एक्सप्लोर कर। पोइ ॾिस कीअं नवां आइडियाज़ तुंहिंजे दिमाग़ में जनरेट था थींदा वञनि, कीअं नयूं मंज़िलूं तोखे नज़र थियूं ईंदियूं वञनि। अगर कामयाब थियणो आहे त तोखे पाण खे कुझु ॾींहंनि जे लाइ, कुझु वक़्त जे लाइ, कुझु अरसे जे लाइ पाण खे बंदि करणो पवंदी पुट। ईअं तूं कामयाब कॾहिं बि नथो थी सघीं। तूं शुरू कर, तूं करे ॾिस, पोइ ॾिस कीअं कामयाब तो थींदो वञी। पर हिन जे लाइ साबित कदम रहणो पवंदी। वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। स्टार्ट योर लाइफ विथ न्यू एंड पावरफुल विजन। तूं करे त ॾिस। तूं नओं विजन खणी पंहिंजी पावरफुल लाइफ खे खणी करे हिकिड़ो नओं कदम वधाए त ॾिस। पोइ ॾिस मंज़िलूं तुंहिंजे पोयां कीअं ड्रोड़ंदियूं थियूं अचनि पुट। इहो तूं करे ॾिस, इंशाअल्लाह अल्लाह तोखे कामयाबी ॾींदो। हे जेके मंज़िलूं आहिनि इहे बि उन्हनि जे कढ पवंदियूं आहिनि जेके स्ट्रगल कंदा आहिनि, जेके मेहनती हूंदा आहिनि। उन्हनि जे कढ इहे मंज़िलियूं, इहे कामयाबियूं ड्रोड़ंदियूं ईंदियूं आहिनि। तूं पंहिंजो विजन खणी ॾींहं राति हिकु त करे ॾिस। तूं जेतिरो थी सघई तूं बेतहाशा मेहनत करे ॾिस। कामयाबी जे पोयां ड्रोड़ी पव। पोइ ॾिस कामयाबी इंशाअल्लाह तुंहिंजी आहे। हा, हिन सफ़र में 100 दफ़ा रिजेक्ट कयो वेंदे, पर निंड फिटाइणी पवंदई। इन ते साबित कदम रहणो पवंदी। पाण खे को दिलासो ॾियणो पवंदी। पोइ कामयाबी तुंहिंजी आहे। पोइ कामयाबी तुंहिंजी आहे। ऐं तूं यकीन कर, का कामयाबी परे न आहे। कामयाबी तुंहिंजे वेझो आहे, पर तूं उन ॾे विख नथो वधाए। विख वधाए कामयाबी ॾिस। विख वधाए कामयाबी तुंहिंजी आहे। दोस्तो, अगर तव्हां अहिड़ियूं वीडियोस ॾिसण चाहियो था त असांजे हिन चैनल सैयद अली वकार खे सब्सक्राइब करे असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूर कजाए। अगर तोखे मुस्तक़बिल में अहिड़ियूं वीडियोस मिलतियूं रहनि त सब्सक्राइब कर, वीडियो खे लाइक कर। मुंहिंजूं तमाम नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तोसां गॾु आहिनि।